नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त दर्स हाउस खिपरो में सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा जी 60वीं सालगिरह मल्हाई वई है। खिपरो में सरवरी जमायत जे अॻुवाण हाजी हयात दर्स पारां मखदूम जमील ज़मा जी सालगिरह जो केक काटियो वियो, जंहिंमें अॻूणे म्यूनसिपल कमेटी खिपरो जे चेयरमैन वसीम काइम खानी, अॻूणो म्यूनसिपल कमेटी जो वाइस चेयरमैन अली हैदर हिंगोर जो, दरगाह मंठार फ़कीर राजड़ जे गादी नशीन फ़कीर मोहम्मद बख्श ज़ामिन राजड़, इंफॉर्मेशन सेक्रेटरी सरवरी जमायत तालका खिपरो जे मोहम्मद अज़ीम जूणे जो ऐं सरवरी जमायत जे मुरीदन अक़ीदतमंदन वॾे अंग में शिरकत कई है। इन मौके ते सरवरी जमायत जे अॻुवान सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे चयो त मखदूम जमील ज़मा सरवरी जमायत जो रूहानी पेशवा हूंदे बहितरीन सियासतदान पिण आहे। मखदूम जमील ज़मा हमेशा प्यार मोहब्बत अमन जो दर्स ॾिनो आहे। पंहिंजे अक़ीदतमंद ऐं मुरीदन खे चयो त अल्लाह जो ज़िक्र कयो, पाड़े वारनि जो ख्याल रखो, अल्लाह साईं जे ज़िक्र सां अवां पंहिंजी आख़िरत संवारे सघो था। आख़िर में मखदूम जमील ज़मा जी वॾी जमात जे लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं वयूं आहिनि। मखदूम जमील ज़मा साईं जी सालगिरह जोश व ख़रोश सां मल्हाई पिया। असीं सभु जमात पार्टी जा सभु दोस्त महिरबानी। माशाल्लाह, अल्लाह साईं खे वॾी उमिरि ॾे ऐं ख़ुशी जो मौक़ो आहे। सालगिरह मल्हाए रहिया आहियूं। साईं खे मुबारक हुजे, सरवरी जमायत खे मुबारक हुजे, पीपल्स पार्टी जे कारकुननि खे मुबारक हुजे। अॼु इंतहाई ख़ुशी जो ॾींहुं आहे। क़िबला मुर्शिद मखदूम जमील ज़मा साईं जिन जे जनम जो ॾींहुं आहे, उहा सालगिरह जो केक कटण लाइ पाण हिते गॾु थिया आहियूं सभु अची। ऐं सॼी सिंध में, पंजाब में जिते सरवरी जमायत आहे उते इहे प्रोग्राम थियनि पिया ऐं हिक ॿिए खे माण्हू मुबारक ॾियनि पिया। अलाह साईं खेनि वॾी उमिरि अता करे, संदन शिफ़क़त सां दाइमो क़ाइमु हुजे सदाईं। अॼु हज़रत क़िबला मखदूम जमील ज़मा साईं जिन जो जनम जो ॾियारो आहे, इंतिहाई ख़ुशी जो ॾींहुं आहे ऐं असां सभु गॾिजी ख़ुशी जो ॾींहुं जे मौक़े ते सालगिरह जो केक कटियूं पिया ऐं दुआ था कयूं त अलाह पाक असांजे मुर्शिद खे उमिरि ख़िज़री अता फ़रमाए ऐं हिन ख़ुशी खे अलाह साईं हमेशह क़ाइमु फ़रमाए। 60 सालगिरह आहे, उन मौक़े ते नंढड़ो प्रोग्राम असां दर्स ग्रुप कयो आहे ऐं सभिनी दोस्तनि ऐं साफ़ियुनि ऐं अज़ीज़ दोस्तनि जी महिरबानी ऐं असांजी दुआ आहे अल्लाह खां, अल्लाह जो हबीब हज़रत क़िबला मखदूम जमील ज़मा खे वॾी जमात अता फ़रमाए ऐं सरी जमायत खे आबाद रखे ऐं साईं जी दरगाह खे सदाईं दी क़यामत ताईं आबाद रखे। सरवरी जमायत जे रूहानी पेशवा क़िबला साईं जी अॼु हिते सरवरी हाउस ते सालगिरह मल्हाई वई आहे, 60 सालगिरह। उन मौक़े ते असां दुआ घुरियूं अल्लाह साईं खां त क़िबला साईं खे वॾी हयाती अता कनि ऐं सियासत जे मैदान में ईअं सुरखुर हुजनि। क़िबला साईं जी 60 सालगिरह आहे, असांखे ॾाढी ख़ुशी आहे क़िबला साईं जी। उन खां बग़ैर साईं क़िबला साईं जूं तमामु घणियूं अदबी हिसाब सां, सियासी जे हिसाब सां वॾियूं ख़िदमतूं आहिनि। क़िबला साईं अल्लाह साईं जा हयाती ॾे, इन खां वधीक ख़िदमतूं कंदो रहे। सरवरी जमायत जे रूहानी पेशवा क़िबला मखदूम जमील ज़मा साईं जी अॼु सालगिरह जो केक हाजी मोहम्मद हयात दर्स पारां हिते दर्स हाउस ते काटियो वियो ऐं क़िबला साईं जे असीं अॼु जनम ॾींहं ते असीं सरवरी जमायत ऐं जेके बि साईं जेके चाहींदड़ आहिनि उनखे असीं मुबारकबाद पेश करियूं ऐं अल्लाह पाक इहा ई दुआ आहे क़िबला साईं खे अल्लाह पाक वॾी जमात सुठी सेहत अता फरमाए। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।